तव्हांजे पंहिंजे शहर करमपुर में हकीम ज़ाहिद बपड़ यूनानी इलाज जी तसली बख़्श सहूलत मुहैया करे थो। हाणे हेठीं बीमारियुनि जा मरीज़ सनद याफ़्ता हकीम ज़ाहिद बपड़ खां यूनानी इलाज ज़रिए सेहतयाब थी सघनि था। नामर्दी हुजे या कमज़ोरी, जरियान समेत तसली बख़्श इलाज सां गॾु बेऔलादी जो बे तसली बख़्श इलाज ॾिनो वञे थो त ॿिए तरफ़ मादे जी ख़राबी, गैस, कब्ज़ी, बदहाज़मो, मादे जी कमज़ोरी, घटि उमिरि में नज़र जी कमज़ोरी, मथे जो सूर, मथे खे फेरो, दम, साको, खंघे, खूनी बवासीर समेत हर क़िस्म जे बवासीर जो इलाज ॾिनो वञे थो। रगनि जी कमज़ोरी, कंधु ॾकणु, हथ ॾकणु, गोॾनि ऐं संदनि जे सूर सां गॾु पथरी, अदरंग, अंदरूनी ऐं ज़ाहिरी ज़ख़्म ऐं औरतुनि जी बीमारियुनि जो बि इंशाअल्लाह तसली बख़्श इलाज ॾिनो वञे थो। हकीम ज़ाहिद बपड़ मौजूदु बेऔलादी जे जरासीम जो गारंटी सां इलाज ॾिनो वञे थो। फ़ाइदो न थियण जी सूरत में इलाज जा पैसा वापसि कया वेंदा। पतो हकीम ज़ाहिद बपड़, ज़ाहिद क्लिनिक, लॻो नाको मस्जिद, करमपुर। राब्ते लाइ नंबर 0304 34 90 532, 0333 38 99 168।